ककड़ मां ख़बर पहुंचाईंदासीं। आज़ाद अब्दुल जब्बार ब्रह्मणीअ जी रिपोर्ट मूजिब ककड़ वेझो थरड़ी जादू शहीद वासी बुर मुतासिर पीरसन मोहम्मद इसाक बबर प्रेस क्लब पहुंची सख़्त एहतजाज कंदे चयो आहे त अल ख़िदमत फाउंडेशन ज़िले दादू जगवाण मौलवी मोहम्मद ईसा बबर जे विरवण ते यूनियन काउंसिल थरड़ी जादू शहीद ते तहरीक इंसाफ़ जे टिकट ते मक़ामी चूंडनि में ज़िले काउंसिल उम्मीदवार मोहम्मद अयूब बबर, अयाज़ बबर ऐं ॿियनि थरड़ी जादू शहीद जे बोर्ड मुतासिरनि खां 200 रुपया फ़ी टोकन जा वठी 500 मुतासिरनि खे टोकन जारी कया ऐं समाजी तंज़ीम अल ख़िदमत फाउंडेशन तरफ़ां मिलियल सामान मां रात जे पेट में अधु सामान करण बाद मनपसंद माण्हुनि में सामान तक़सीम कयो। मच्छरदानी ॿ ॾिना अथसि, खटाणी पती ॾिनी अथनि, यानी अल ख़िदमत वारनि ॾिनो आहे, सामान ॾिनो अथनि, न चप्पल पिया, कंहिंखे चप्पल मिलनि, कंहिंखे न मिलनि, कंहिंखे वॻा मिलनि, कंहिंखे छा इहे भञी कढी करे सभु सामान खणी विया पंहिंजे घर। राति जो बि रक्षा भरे खणी विया आहिनि खेतीन वारा, उहो बि माल उन्हनि वटि असांखे खोखा खोखे सभु कंहिंखे ॾिनो। मूंखे ॾिनो 3 सां पाण खणी विया, छो मूंखे ॾिनो सामान केतिरा आड़े पाड़े सभु कंहिं सभु दाऊं पैदा कनि। सभिनि जे सामान मां उन्हनि कढियो आहे। हा सभिनी जा सामान